नाज़रीन, टंडो मोहम्मद खान मां पुनः गादी बिरोही जी ख़बर है जेका अव्हां ताईं पहुचे पिया। टंडो मोहम्मद खान में सिंध पलगरिम्स ऑर्गेनाइजेशन के अगवाणनि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी अगवाणी सूफ़ी बहार अली सूमरो, ज़वार बाबलो, मीरजत ज़वार, असदुल्ला रिंद, सजाद डोमकी, ज़ुल्फ़कार समूह ऐं इरफान अली बलोच कई। पर मौके ते मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी नारेबाज़ी कई ऐं पंहिंजे मुतालबनि जे हक़ में आवाज़ बुलंद कयो। अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़ाइरीन खे दरपेश मसइलनि जे हल लाइ लाॻापियल इदारा फौरी तौर ते क़दम खणनि ऐं ज़ाइरीन खे बहितर सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। हिननि मुतालबो कयो त ज़ियारत ऐं मज़हबी सफ़रनि दौरान पेश ईंदड़ मुश्किलातुनि जो ख़ात्मो करे ज़ाइरीन जी जान, माल ऐं इज़त जी तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। अगवाणनि ख़बरदार कयो त जेकॾहिं संदनि जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाज जो दाइरो सॼी सिंध ताईं वधायो वेंदो। एहतजाज में तंज़ीम जे कारकुननि शहरियुनि शिरकत कई ऐं मुतालबनि जे हक़ में सख़्त नारेबाज़ी कई।